FATF जा पाकिस्तान खां मुतालबा साम्हूं अची विया। FATF तरफ़ां जारी कयल पधरनामे में मुतालबो कयो वियो आहे त पाकिस्तान एंटी मनी लॉन्ड्रिंग ऐं दहशतगर्दनि जी माली मदद रोकण लाइ स्ट्रेटेजिक अहमियत वारियूं ख़ामियूं ख़त्म करे। पधरनामे में FATF जो चवणु आहे त पाकिस्तान एंटी मनी लॉन्ड्रिंग कानूननि में तब्दीलियूं करे बेन अल-अक़वामी ताउन वधाए। पाकिस्तान खे अमली तौर ते ॿुधाइणो पवंदो त सिक्योरिटी काउंसिल जी करारदाद नंबर 1373 ते अमल लाइ आलमी ताउन कयो पियो वञे। FATF मुतालबो कयो आहे त पाकिस्तान खे अमली तौर ॿुधाइणो पवंदो त वकीलनि, ज्वेलर्स, प्रॉपर्टी डीलर्स ऐं अकाउंट्स जे कम जी निगरानी थी रही आहे। अहिड़नि माण्हुनि खां उन्हनि जे कारोबार जा दस्तावेज़ी सबूत बि वरिता वञनि। जेकॾहिं ज़रूरी हुजे त अहिड़नि माण्हुनि ते पाबंदियूं बि विधियूं वञनि। FATF मुतालबो कयो आहे त ग़ैर मुल्की हम मनसब सां गॾिजी एंटी मनी लॉन्ड्रिंग जे ॾोह खे ॻोल्हण जो कमु नज़र अचणु घुरिजे। रक़म मुंजमद ऐं असासा ज़ब्त करण जो कमु नज़र बि अचणु घुरिजे। पधरनामे जे ज़रिए FATF पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे त न्यूक्लियर, केमिकल ऐं बायोलॉजिकल हथियारनि जे ख़रीद करण ऐं ॿाहिरि मोकिलण जे कम जी निगरानी कई वञे। उन्हनि हथियारनि जी तयारी, ज़ख़ीरो करण ऐं माली मुआवनत जे कम जी बि निगरानी कई वञे।